औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या गौसुल आज़म जी 11 अखरनि जी निस्बत सां आज़ान ॾियण जा 11 मुस्ताहिब मौक़िया। पहिरियों ॿार, ॿियों ॾुखायल, टियों मिर्गीअ वारे, चौथों गुस्से वारे ऐं बद मिज़ाज माण्हू, पंजो बद मिज़ाज जानवर जे कन में, छहों जंग जे शिद्दत जे वक़्तु, सतों बाह लॻण वक़्तु, अठों मैयत दफ़न करण खां पोइ, जन जे नाओ जिन जी सरकशी वक़्तु या कंहिंखे आसीब जो असरु थिए, ॾहों जंग में रस्तो भुलिजी वञे ऐं को ॿुधाइण वारो न हुजे उन वक़्तु, ऐं 11हों वबा जे ज़माने में बि आज़ान ॾियणु मुस्ताहिब आहे। जीअं हिकिड़ो मिसाल किरोना आई हुई त हर किथां तव्हां ॾिठो त कोठनि ते माण्हू चढ़ी ऐं आज़ान ॾियनि पिया। त अहिड़े तरीक़े सां इन्हनि वक़्तनि में बि आज़ान न छॾणु घुरिजे। बाहि थी लॻे त जल्दी जल्दी उहा बि हिकिड़ी वबा आहे, कीअं लॻी, कहिड़े तरीक़े सां लॻी, कंहिं ॾिनी, बाद में सोचणो आहे। लेकिन इहो सोचणो आहे त कंहिं बि ॾिनी, इम्तिहान त उन जो आहे न, उन ज़ात जो आहे न, त देरि न कजे, आज़ान ॾियणु घुरिजे।